अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं दादूअ खां इरफान अली बुरड़ो जी। दादू कलम धणे जे एहतजाज, एसएसपी दादूअ खे गोॾा खोण ते मजबूर करे छॾियो। सहाफ़ी रमीज़ राजा ते तशद्दुद कंदड़ एहलकार मुअत्तल, एफआईआर ख़ारिज। कलम धड़नि सां ॾाढायूं ऐं कूड़नि केसनि ख़िलाफ़ दादू में सिंध जर्नलिस्ट काउंसिल जे अॻुवाणीअ में एसएसपी ऑफिस अॻियां धरणो। दादूअ में सिंध जर्नलिस्ट काउंसिल जे सॾ ते सहाफ़ियुनि सां थींदड़ नाजाइज़ कूड़नि केसनि, गैर इंसानी तशद्दुद ख़िलाफ़ एसएसपी ऑफिस में एसजीएस जे मरकज़ी सदर गाज़ी जंडीर गोश्त जतियाल जी अॻुवाणी में दादू ज़िले समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां कलम धड़नि जो एहतजाजी मुज़ाहिरो। सहाफ़ी राजा चन्ना जी हिमायत में लॻल धरणो सुबुह 8 बजे खां 6 बजे ताईं कामयाब। एसएसपी दादू धरणे में अची ख़ातिरी कराई त सहाफ़ियुनि मथां तशद्दुद कंदड़ एहलकारनि खे फौरी तौर मुअत्तल करे उन्हनि ख़िलाफ़ इंक्वायरीअ जा हुकुम जारी कया आहिनि ऐं सहाफ़ीअ मथां दाख़िल केस खे जल्द ख़तमु करायो वेंदो। गाज़ी जंडीर चयो त जेकॾहिं सिंध में कंहिं बि सहाफ़ीअ सां नाजाइज़ी कई वई त एहतजाज जा सिलसिला जारी रहंदा। जी नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।